मुझे सोनिया, मुझे सोनिया। You are hopeless. मूं तोखे पहिरीं ॿुधायो न त अॼु मुंहिंजो बॉस अचणो आहे, तॾहिं बि सोफ़ा घर में छो न आयो आहे? तोखे केतिरी दफ़ा ॿुधायां, हाँ मां हफ़्तो पहिरीं ऑर्डर ॾेई चुको आहियां। सोफ़ा हाणे ताईं अची वञणु घुरिजे हा। पर आयो त न आहे न। त मां छा कयां? तूं कुछ भी न कर, तू न सिर्फ निंड कर। बॉस जे साम्हूं नक त मुंहिंजो कटजंदो न। त तोखे कहिड़ी तकड़ पई हुई पंहिंजे बॉस खे घुराइण की? कुछ ॾींहं तरसी हा, घर में फर्नीचर सेट थी वञे, हुन खां पोइ कंहिंखे बि घुराई हा। तोखे ख़बर आहे न त मुंहिंजी प्रमोशन बॉस जे विज़िट जे मथां डिपेंड थी करे। वाह, बॉस के मस्को हणी प्रमोशन वठण जो छा मतलब आहे? हाँ तू हाणे बस कर। नाउ यू हैव टू फाइंड अ सॉल्यूशन। यू हैव टू फाइंड अ सॉल्यूशन। मूंखे इहो ई कमु आहे न, तू प्रॉब्लम क्रिएट कर ऐं मां उन्हनि खे सॉल्व कयां। वाह वाह। हेलो, हाँ हाँ, छा कलाक में? ठीक आहे। अब केर हो? बॉस अचे तो, कलाक खन में पहुंची वेंदो। मरी वियासीं। हाणे छा कयूं? कुछ त करणो पवंदो न। कुछ त करणो पवंदो। मां मिंट में तो अचां। अरे भाई ॾाढो भारी आहे। हिते हिते, हाँ रखो 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 रखो। हिते ठीकु आहे? हिते कीअं? हिते रखना। यार ॾाढो भारी आहे, जिते रखी छॾियो हुते रखी छॾियो। हल ठीक है। थैंक यू। मां ही सोफ़ा शाम ताईं वापस कंदुसि। ठीक है। अच्छा भाभी जी, बेस्ट ऑफ लक। ॾिसी चाती, ख़रीद करे ना आया आहियूं, उधारो सोफ़ो आहे, उधारो। खबर है। You don't try to act funny. हाँ, बॉस न आयो आहे। वन अची वियो तुंहिंजो बॉस। शैतान जो नालो वठ ऐं शैतान हाज़िर। असां अची वियासीं। हेलो हेलो हेलो। गुड गुड, नाइस फ्लैट। हाँ पर नंढो नथो लगे? हाँ ठीक है, सुठो आहे। खून पसीने जी कमाईअ मां 700 स्क्वायर फुटनि जो घर न ईंदो त छा बंगलो ईंदो? तव्हां को चयो छा? न साईं, मां न तव्हां वियो। थैंक यू। अचो साईं, वियो। वियो न, तव्हां बि वियो। तव्हां आराम सां वियो, मां तव्हांजे लाइ स्नैक्स थी खणी अचां। ठीक है। वियो साईं, छा ख़बर चार? बस कुछ ख़बर ना है मूंखे। कुछ ख़बर ना है? अरे वाह, गुड नाइस जोक ॻाल्हाए केॾा। आहा, ओ वेरी गुड। तव्हां बि वियो न? हाँ, असां खणूं था। वठो साईं। साहब, फर्नीचर की दुकान में सोफे का ऑर्डर आपने दिया था? हाँ लेकर आओ सोफा। हाँ, अब 1 मिनट रुको। हाँ ॿियो बि कंहिंखे घुरायो अथव छा? न तव्हां चांहि पियो। चांहि त मुंहिंजा बि बहुत अचण वारा आहिनि। मां 1 मिंट में अचां। हाँ। ही ॾिस, हे असांजो सोफ़ा खणी आयो आहे। छा बॉस जे साम्हूं सोफ़ा जी डिलीवरी वरिती त हू सम्झी वेंदो त उहो सोफ़ा असां पाड़े वारनि खां वठी आया आहियूं। त हाणे छा कयूं? हिननि खे वापसि मोकिलियां? तू ई त सुबुह वेड़ी पई। तॾहिं सिचुएशन ॿी हुई। हाणे बॉस जे साम्हूं छा तूं मुंहिंजो नक कटाईंदे? साहब क्या देर हो रही? ऐसा कर, सोफ़ा ले जा। नहीं रुको। तू चाही छा थी? कोई तो रस्तो कढ ल। रस्तो हाँ, बुध अच्छा ये बता, सोफ़ा कहाँ है? टेम्पो में नीचे। चांहि त सुठी आहे। हाँ बिस्किट खा न मनु, खा न बिस्किट। सर, हिते अचो न, मां तव्हांखे हिकु शइ थी ॾेखारणु चाहियां। हिते ई खणी अची ॾेखारियो न, हिते ई ॾिसंदासीं। सर हलो न, तव्हां बि हलो न। अच्छा हलो साईं, हलो ॾिसूं था छा आहे। अचो। छा ख़ासि शइ ॾेखारणु था चाहियो? ओहो,
हनुमान जी गदा वांगुर आया वेरी गुड वेरी गुड काय पुढे वेरी गुड वाह ही तर मुंबई जो ही आहे मुंबई जो आहे जाम मस्त हां हलो सर हलो हलो चाय अध में रह जी वई हा हाणे वियो भले वियो न तव्हां ओ पुठियां थी वेठो ठीक है अच्छा काई ॻाल्हि नाहे हा चाय 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 पियो चाय खणणु माना नाइस टी हां थैंक यू ये बिस्किट खा वेफर्स खाओ अचो साईं अचो तव्हां बि चांहि खणो न ॾाढा बिज़ी लॻा पियो अॼु छा ॻाल्हि आहे वरी छा थियो तमामु बिज़ी आहे तव्हांजो हस्बैंड हा साहब गलती से मिस्टेक हो गया क्या हमने आपको दूसरे पार्टी का सोफा दे दिया अब फिर जाना पड़ेगा क्या बोल रहा है? रवीना रवीना सुठी आहे न चांहि तव्हां हे सभु खाओ मां अचां थी हा 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 ओके 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 टेक योर ओन टाइम अचण बि ज़रूरी हो न यू डोंट माइंड हा सर तव्हां चांहि त पीती ई कान्हे चांहि बस पी वरिती मां पियो 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 न बस पी वरिती सर पियो न बस सर, अरे अरे थोड़ी 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 अरे 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 रे रे सॼी चांहि किरी पई काई ॻाल्हि आहे माय मिस्टेक आई एम सॉरी सर हाँ। आई एम वेरी सॉरी हाँ। अचो न बाथरूम हिते आहे हा बाथरूम में मां अचां तव्हां न वेंदा मदद लाइ हा बाथरूम में पाणी कोन हो तव्हांजे पजामे सां साफ़ करियासीं साईं। घर वञी चङी तरह सनानु कंदुसि साणी हाणे तव्हां बिल्कुलु आराम सां वियो बिल्कुलु आराम सां आराम सां मतिलबु असां त पहिरीं बि आराम सां वेठा हुआसीं वियो छा आहे छा थियो कुझु त गड़बड़ आहे तव्हांजो सोफ़ा हर घड़ी चेंज पियो थिए शायदि मूंखे कंफ्यूजन थी पियो पियो हाणे केरु आयो तमामु महिमान ईंदा तव्हां वटि अचो 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 भाऊ घर में मेहमान अच रहे हैं थोड़ी देर लाइ तव्हांजो सोफ़ा मिलंदो